बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहियो असांजो यूट्यूब चैनल अब्दुल सत्तार JC9। दोस्तों असां जे सिंधी ॿाराणी किताब मां सबक पहिरियों पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सीन ज़बर स बे ज़बर ब काफ़ी शकल सबक पे ज़बर प हे ज़र हे रे ज़र ये वन पिछूं पहिरियों सबक पहिरियों खे ज़बर खट टे ज़बर ट खट हे ये ज़र ही हमज़ो ज़बर हीय खे ज़बर खट टे ज़बर ट खट अलिफ मद आ ये आहे खट हीय खट आहे पे ज़बर प गे ज़बर ग पग हे ये ज़र ही हमज़ो ज़बर हीय पे ज़बर प गे ज़बर ग पग अलिफ मद आ ये है आहे पग हीय पग आहे नून ज़बर नथे ज़बर थ नथ हे ये ज़र ही हमज़ो ज़बर हीय नून ज़बर नथ ज़बर थ नथ अलिफ मद आ ये है आहे नथ हीय नथ आहे पे ज़बर पट्टे ज़बर ट पट पे ज़बर प नून ज़बर न पन गे ज़बर ग नून ज़बर न गन के ज़बर ख पे ज़बर प खप पट पन गन खप। हाणे रवां पढ़ंदासीं। सबक पहिरियों खट हीय खट आहे पग हीय पग आहे नथ हीय नथ आहे पट पन गन खप। दोस्तों जेकर तव्हांखे ही वीडियो सुठो लॻो आहे, असांजो चैनल पसंदि आयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं लाइक ऐं शेयर कयो।